अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा ज़र अली शमसू जे चवण ते बिजार खान जे मथां हमलो कंदो ऐं उनखे गिरफ़्तार कंदो। छा रुखसार बेगम शमसू सां भॼी वेंदो। छा शिरोज खान पुलिस जे चंबे मां आज़ाद थी ईंदो। छा रेस बहादुर खान ज़र अली जो बिलो कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जबल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ज़र अली जेको आहे शमशू जे चवण ते हाणे बिजार खान जे मथां हमलो कंदो ऐं उनखे चवंदो तुंहिंजो भलो इन में त तूं पंहिंजा ॾोह साबित कर ऐं शाह मुराद खां हाली माफ़ी वठ। अगरि जेकॾहिं तो उन खां माफ़ी न वरितो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। बिजार खान चवंदो त डीएसपी तोखे जेको करिणो आहे तूं वञी कर, बाक़ी मां शाह मुराद खां कॾहिं बि माफ़ी न वठंदुसि, न ही इहे मुंहिंजा माण्हू हुया। डीएसपी चवंदो त अगरि जेकॾहिं इहे तुंहिंजा माण्हू न हुया त ॿियो कंहिंजा माण्हू हुया जो शाह मुराद मथां हमलो कयूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शमसू जेको आहे रुखसार बेगम खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मूंसां गॾु हल। जेकॾहिं तूं मूंसां गॾु भॼी हलंदे त पोइ रेस बहादुर खान जा आवाज़ूं बताल थी वेंदियूं ऐं पोइ हू तड़पी तड़पी साह ॾींदो। रुखसार बेगम चवंदो त अगरि जेकॾहिं मां तोसां गॾु हलियसि त पोइ रेस बहादुर खान मरी पवंदो। मां नथो चाहियां त रेस बहादुर खान ईअं तड़पी तड़पी मरे, छो मां उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं उनखे पंहिंजे हथनि सां मारींदुसि ऐं फिरोज खान खे बि पंहिंजे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। ऐं शमसू चवंदो त रुखसार बेगम मूं डीएसपी ज़र अली सां ॻाल्हाया, हू त फिरोज खान जो अहिड़ो बिलो कंदो जो हू आईंदा इन घर में वापसि कॾहिं बि न ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बहादुर खान जेको आहे ज़र अली खे धमकाईंदो। ज़र अली खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मुंहिंजे पुट शिरोज खे आज़ादु कर। अगरि जेकॾहिं तूं उन खे आज़ादु न कयो त पोइ मां तुंहिंजो अहिड़ो असरु कंदुसि जो सॼी दुनिया तोखे ॾिसंदी। ज़र अली चवंदो तोखे रेस जेको करिणो आहे तूं वञी कर, जेसीं ताईं तूं डंडो किथां हथ नथो खणी जेसीं ताईं मां तोखे कॾहिं बि सुख सां वेहण न ॾींदुसि, न ई वरी तुंहिंजे पुट खे आज़ादु कंदुसि। रेस बहादुर खान चवंदो त ज़र अली अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे पुट खे का बि नुक़सान पहुचाए त पोइ कॾहिं बि मां तोखे बख़्श न कंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।